बिल्कुल केएमसी पारां यूनियन कमेटी गगर जे लाइ 2 करोड़ जो टेंडर कयो वियो हो, जेको यूनियन कमेटी हाजी जंगी खान ॻोठ जेको प्राइमरी स्कूल आहे उन जे साम्हूं जेको आहे सो पार्क आहे। उन पार्क जी जेको नए सिर तामीर जे लाइ 2 करोड़ रखिया विया हुआ, पर जेको आहे सो ठेकेदार पारां जेको आहे बाअसर हुजण जे करे हिन वक़्त ताईं उन पार्क जो कमु नाहे थी सघियो ऐं जेको आहे सो पार्क जी जेके नए सिरे जी अॾावत हुई उहा नाहे थी सघी। उन ई भितियुनि खे जेको आहे सो रिपेयर कयो वियो आहे, उन्हनि भितियुनि खे जेको आहे प्लास्टर करे जेको आहे सो ठाहियो वियो आहे, जॾहिं त टेंडर में पिणु इहो ॼाणायो वियो आहे त उन वर्क आर्डर में त इहो जेको नए सिरे इहा तामीर कई वेंदी, छाजे करे भितियूं मुकमिल तौर ते जेको आहे सो उहो ख़तमु हुयूं, उन जे नए सिर से तामीर कई वञे। पर जेको आहे सो ठेकेदार जेको आहे तो पैसा बचाइण लाइ हिकु करप्शन करण लाइ जेको वॾो हिकिड़ो स्कैंडल आहे, जॾहिं त उन ई दीवारनि खे उहो रिपेयर करे प्लास्टर करे जेको हिन वक़्त ताईं गाइब थी वियो आहे। गुज़िरियल 2 महीननि खां जेको आहे सो उहो ठेकेदार हिन टाइम ताईं नथो लभिजे ऐं जंहिं त ॿिए तरफ़ जेको आहे सो रोज़ जे बुनियाद ते जेको इलाइक़े वासियुनि पिणु हिन कम जी निगरानी करनि था, जॾहिं त यूसी चेयरमैन पारां जेको आहे सो उन जेको ठेकेदार आहे उनखे बि जेको आहे खुथो जवाबु ॾिनो वियो आहे। ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त ठेकेदार बाअसर हुजण जे करे ॿुधायो पियो वञे थो बाअसर आहे, उनजो इहो चवणु आहे त मुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कमु हलंदो ऐं जॾहिं आउं जेको आहे चाहियां ई कमु कराईंदुमि, केतिरो कराईंदुमि, मूंखां पुछण वारो केर बि कोन्हे। ऐं जॾहिं ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त ठेकेदार जेको आहे सो मुबैना तौरु फ़रार थियण में कामयाबु थी वियो आहे, जॾहिं त हीउ कमु हिन वक़्तु जेको आहे सो गुज़िरियल 2 महीननि में जेको आहे सो कमु सिर्फ़ु दीवारनि जो प्लास्टर ई थियो आहे ऐं जेको हिन में गिरल लॻल हुई लखें रुपए जी गिरल आहे उहा बि पिणु जेको आहे सो वेकिरे जो इंकशाफ थियो आहे। उहा गिरल हिन टाइम ते मुकमिल तौर ते ख़तमु कई वई आहे। कैमरा में ॾेखारे सघे त हीअ जेके मिटी जा सिर्फ़ु जेको आहे दड़ा ई आहिनि, मिटी जेको दड़ा आहिनि ऐं ठेकेदार सिर्फ़ु हिते मिटी लाहे वियो आहे ऐं ॿियो जेको भितियुनि खे जेको प्लास्टर करे वियो आहे, पर हिन वक़्त ताईं ठेकेदार जेको आहे सो मौजूदु न आहे। 2 करोड़नि जी लागत सां हीअ पार्क से नए सिरे जेको आहे सो रिपेयरिंग जो जेको आहे सो वर्क आर्डर जारी थियो आहे, रिपेयरिंग कराई वेंदी। उनखां बाद जेको हिन पार्क जे हवाले सां जेके कुर्सियूं आहिनि उहे बेंचूं लॻायूं वेंदियूं ऐं जेको स्ट्रीट लाइटुनि जो बंदोबस्तु कयो वेंदो, पर ॾिसण में इहो अचे थो त हिन पार्क जो कंहिं बि हवाले सां जेको आहे हिन वक़्त ताईं कमु नाहे थी सघियो। सुजान धुरनि पारां जेको आहे सो मुसलसल पिणु जेको हिन पार्क जे हवाले सां एहतिजाज कया विया त जेके 2 करोड़ जी लागत सां हीअ ठहंदड़ जेको मॉडल पार्क आहे, फैमिली पार्क आहे, उनखे हिन वक़्त ताईं मुकमिल न कयो वियो आहे। इन ज़रिए जेको ठेकेदार पारां कंहिं बि क़िस्म जो जेको इलाइक़े वासी तोड़े यूनियन कमेटी जे जेके चेयरमैन आहे मुसलसल राब्ते में रहण बाद उनजी फ़ोन खणण लाइ तयारु न आहे ऐं उनजो इहो चवणु आहे त मुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कमु हलंदो। जीअं जेको आहे सो कमु जेको हिननि इलाइक़े वासियुनि ॻोठाणे जो इहो चवणु आहे। डिप्टी मेयर ऐं मेयर कराची मुर्ज़ा वहाब, डिप्टी मेयर सलमान मुराद खे इहा गुज़ारिश कई आहे त जल्द खां जल्द जेको आहे सो हिन कम जो जेको आहे सो इंस्पेक्शन कराई वञे ऐं हिन कम जी जेको आहे सो जेकी जांच पड़ताल कई वञे त हीउ कमु आख़िर कॾहिं मुकमिल कयो वेंदो ऐं हिन कम में जेको मटीरियल इस्तेमालु थिए त उहो पिणु जेको आहे सो नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण जो पिणु इंकशाफ थियो आहे। कमु बंदि हुअण जे करे जेको इलाइक़े वासियुनि में हिकु जेको ताव पखिड़ियल आहे, उनजो चवणु आहे त हीउ फैमिली पार्क आहे, असांजे ॿारनि जो पार्क आहे, इनखे जल्द खां जल्द जेको आहे सो तामीर कयो वञे। जी।